टंडोलिया वेझो पीपल्स पार्टी शहीद भुट्टो ज़िले हैदराबाद तरफ़ां शाह बंदर जे शहीदनि जे टीहीं वरसी इंतहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। ॻोठ साहिब खान मरराणी में शाह बंदर जे शहीदनि जी टीहीं वरसीअ जे मौक़े ते शहीद ग़ुलाम मुर्तज़ा मरराणी ऐं शहीद रज़ा मोहम्मद जे आख़िरी आरामगाह ते एडवोकेट पीरल मजीदाणो, जुम्मन शेख, सतार भट्टी, सरफराज़ शाहाणी, अब्दुल मजीद कुरैशी, यासीन जतोई ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में गुलनि जूं चादरूं चाढ़े दुआ घुरी वई। शहीदनि जे भुट्टो अज़म लाइ ॾिनल क़ुर्बानीअ खे भेटा पेश कंदे अॻवाणनि चयो आहे त 1992 में उन वक़्त जे वज़ीर तालीम M.A. जलील जी सिंध दुश्मन अमलनि ख़िलाफ़ भरपूर एहतजाज करण जे ॾोह में शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे साथियुनि खे सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां गिरफ़्तार करे 9 मई 1992 ईस्वीअ जे अंधारी राति में शाह बंदर में हिकु जुड़तू मुक़ाबिलो ॾेखारे 7 नौजवाननि खे शहीद ऐं 14 नौजवाननि खे कूड़े मुक़ाबले में गिरफ़्तार ॾेखारियो वियो। उन्हनि चयो आहे त उन 7 नौजवान शहीदनि में हैदराबाद ज़िले जा ही 2 गभरू नौजवान पिणु शामिल हुआ। 30 सालनि खां मुसलसिल शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जा सिपाही शाह बंदर जे शहीदनि जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ आवाज़ बुलंद कंदा रहिया आहिनि, पर खेनि अञा ताईं इंसाफ़ न मिली सघियो आहे। तक़रीब में पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे कारकुननि, शहीदनि जे वारसनि ऐं ॿियनि माण्हुनि वॾी तादाद में शिरकत कई। आख़िर में शहीदनि जे रूह जे इहसाले सवाब लाइ लंगर पिणु विरहायो वियो।